ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़े वॾी कंपनीअ पंहिंजो सेल जो टारगेट पूरो कयो त पंहिंजे कंपनी मां जेके उन्हनि जा सेल्स में 50 जेके टॉप जा माण्हू आहे जिन टारगेट पूरे करण में उन्हनि खे लाइ जाम महिनत कई हुई, कंपनी जे बॉस चयो मां सभिनी खे लख लख रुपयो सेंक्शन थो कयां, तव्हां सभु ॼणा पंहिंजे जोइ सां गॾु सिंगापुर घुमी अचो। सभु ॼणा ख़ुशि थी विया, ठीकु आहे करे 50 ॼणा हुआ, सभु ॼणा विया, घुमी फिरी करे आया करे हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं थी विया। ईअं बॉस जे मन में आयो, चई मां स्कीम नई शुरू कई आहे कि तव्हां पंहिंजनि फैमिली खे बि ख़ुशि रखो, पंहिंजे जोइ खे वठी वञो। त पंहिंजे सेक्रेटरी खे चई हिकिड़ो कमु त कर, हे जेके 50 ॼणा असां मोकिलिया न, उन्हनि 50 जी जेके उन जूं वाइफ आहिनि, जेके उन जूं लेडीज़ आहिनि, उन्हनि खे सभिनी खे मेल करे उन खां पुछ उनजो एक्सपीरियंस छा आहे, भई उन कीअं लॻो, असांजे ख़ुशि हूंदियूं, हू ख़ुशि हूंदियूं त उनजा घोट बराबरि कमु कंदा, सभु सुठे नमूने थी वेंदो करे। चई ठीकु आहे। उनजे सेक्रेटरी 50 ई खे सभिनी खे मेल कयईं, सभिनी खे चई भई ईअं तव्हांजी ट्रिप कीअं थी वई, तव्हांखे मज़ो आयो, असां ईअं सॼी स्कीम ठाही, ईअं ठाही करे हिन करे 50 मां 48 जो रिप्लाई आयो, कहिड़ी वेकेशन, कहिड़ी सिंगापुर, असां त हिते ई वेठा आहियूं। चओ ओम साईं राम।